बरू खान मुबारकूं थी मियाँ तुम्हारी भेण साईं जंग खटी आई है जंग ओ गैर थी मुड़स कावड़ बावड़ मुँह न कर कावड़ कण थी तो वञी उन ॾुआरीअ ते कर जंहिं तुंहिंजो ॾोह कयो आहे बस घणो ॻाल्हायो जेकॾहिं थकण दोसाए न उबासी बि न ॾींदे ऐं माण्हू चवंदा वीचारे मवाली खे मारे विधे ॾिठल आहीं भाड़ियो बि पंहिंजे पाण खे मुड़ुस माण्हू सम्झंदो आहे ख़बर आहे मूंखे बछुअ जे भिकूड़ में अची वई न जंहिं ॾींहुं हुन जा हाणे अन्न मां अचो थी वञे अचो सम्झी मां चवां थो बकवास बंदि कर इहा पंहिंजी बकवास हाणे जेकॾहिं हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाई न त चीरे छॾींदोसांइ पर हू चई छॾियो सम्झ लोह ते लीक अची वई भले वॾो मुड़ुस माण्हू आहीं हाणे वञी सदोरीअ खे बोसकीअ जो पटको बदिराए सम्झी बुढ़ी भी नथो मरे वचे तो रुगो केमल हीअं कुहाड़ी खणी थो वञे केमल हूअं कुहाड़ी खणी थो वञे कुहाड़ी साईं न मौत पर जी रस में सदाई भरी पई आहे जेके ॾिसे अरे तू ये कौन बड़ा हां बच्चा अरे छाड़ो बस कर मौत पर बस कर बाबा समझाई तेरी कप्तान खे तो माथी मता परू पशु के धक्कयो थई बाबा ई मवाली पशु रात दी मोचड़ा तो कर छड त ॼास बरो विजास दूर मथे में मुखे तो बेगरत चवे परू पुट कुतन जे भौकण सा असा जी इज्जत ना है घट भी बाबा एडन रोलू कुतन के मालिक बधी छो न था चले रोलू कुतन जो आजार असा जे गोठ में न पर पूरी सिंध में वधी वियो पुट चाचा अॼु अछी दाड़ीअ जो लिहाज़ थो कयां न त चूड़ियूं असां बि न आहिनि पातियूं सम्झी अॼु कुझु साई बि सवाई लॻल आहे सिगरेट बि सुभाणे देसी जा 2-3 गिलास आणी पोइ मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि त केतिरा मोतबर आहियो अरे अरे वञी थो या विझाए धूड़ मथे में हल यार अॼु कुझु जहिड़ो न कर पंहिंजे पाण खे समझे छा तो गैरत सिर्फ मर्दन की ईंदी आहे औरतूं बि गैरतमंद थींदियूं आहिनि प्रिय केॾां कुआड़ी खाईंदी सुल्तान तुंहिंजो ख़ैर नाहे तू छा तो समझी तू पराई औरतन सां रूह राज़ी कंदे तू छा तो समझी मां तोखे छॾे ॾींदसि मां तोखे सफ़ा मारे छॾींदसि गैरत सिर्फ मर्दन के नाहे ईंदी औरतन के भी ईंदी आहे मरण लाइ तैयार थी वञ सुल्तान जेरो आहे किथे असां त तव्हांजी अखिड़ियुनि जा कुठल कबूतर आहियूं ऐं त कॾो को तुंहिंजे अखिड़ियुनि जे दरिया में उॾी मरी चुको आहे मोल खे छा मारींदी एड़ियूं ॻाल्हियूं करे तू सफ़ा मूंखे चुप कराईंदो आहीं पर मां तोखे वडेरी सां कचेरी कंदे नथी ॾिसी सकां कसम सां मां तोखे न मारे सकियसि त वडेरी के ज़हर ॾेई मारे छॾींदसि ओ चरी इहो कर न कजांइ वडेरी खे कुआड़ी सां न मारजांइ ठीकु आहे न अची वई न खिल बि त मां तोखे ॾिसां थी ईअं न कजांइ सम्झी या अल्लाह ही मां कहिड़े इम्तिहान मां गुज़री रही आहियां न जी थी सघां न मरी थी सघां मां दुनिया खे कीअं ॿुधायां त नादर मुंहिंजो मुड़ुस आहे माण्हू मुंहिंजी न सचाईअ खे कॾहिं बि क़बूल कोन कंदा हाणे छा थींदो हाणे त खून थी विया आहिनि रब पाक मूंखे माफ़ कर मूंखे माफ़ी ॾे मां गुनाहगार आहियां मूंखे बख़्श अल्लाह साईं
अॼु हे ओचितो मगरमच्छ वारा ॻोढ़ा। तो जहिड़ी भेण न अलाह से कंहिं दुश्मन खे बि न ॾे। बस कर हाणे बस कर। सॼो ॾींहुं रुगो अथई ॻोढ़ा ॻाणा। मनहूस कंहिं जाइ जी ॿियो को कम अथई या न? अहिड़ा जे कम कंदीअ त पोइ रोइणो ई पवंदई न। अदी मूं कुझु बि नाहे कयो। तूं त मुंहिंजी भेण आई, मूं ते यकीन कर। ही माण्हू मूं मथां इल्ज़ाम था हणनि। हाँ, सॼी दुनिया कूड़ी आ, बाक़ी सची रुगो तूं आ। कहिड़ा धाड़ेल घर मां खणी विया हई। असांखे सॼी ख़बर आ, पर असां चुप आहियूं। बाबा भला छा कंदो? मुंहुं बि पंहिंजो त मोचड़ो बि पंहिंजो। बाक़ी तोखे त अलाह गैरत ॾिनी ई कान्हे जो सुधरी वञे। अदी मुंहिंजो अंदर अध थियल अथई। मूंखे न चओ, मूंखे कुझु बि न चओ, न त मां ख़ुदकुशी करे छॾींदीसां। आही बि बुढ़ी मरण जहिड़ी, नक कोन्हई जो बुढ़ी मरी। सही थी चमी। ही दुनिया त असांजे लाइ ठही न आहे। हिते प्यार करण हराम आहे ऐं नफ़रत करण सवाब आहे। असां जहिड़नि माण्हुनि खे त जीअण जो को हक़ ई न आहे। मां वञा थी अदी, मां वञा थी। ॾिसजांइ, तूं मुंहिंजो मोल मुंहुं ॾिसंदीअ, मां जीअरी वापसि हिन घर में कोन ईंदीसां। मां मरी वेंदीसां। तूं मूंखे ज़िंदा ॾिसी कोन सघंदीअ। मां वञा थी। हा हा वञ ऐं वॾे पाणीअ में टपो ॾिजांइ, मोटी न अचिजांइ। अरे मडूका कंहिंजे किले तो थो कुड़ी तूं? गौर साईं, छा थियो आहे? छा कयो आहे मूं? माण्हुनि खे चवंदो थो वती त मां बशू खे संग कोन ॾींदुसि। कन खोले ॿुधी छॾ, ये सालार खान जो हुकुम अथई त बशू खे पिरे जो संग ॾे, न त ही सीवर मां तोखे हथ थो ॿधा। छो असांजो जीवन जंजाल पियो थिए? अल्लाह जो वास्तो ते गौर, असांखे जीअण ॾियो। असांजो जीवन जंजाल न कयो। हीअ असांजो घरू मामिलो आहे, उन में त दख़ल अंदाज़ी न कयो। इहो घरू मामिलो आहे? घरू मामिलो न आहे, इहो ॻोठ जो मसइलो आहे ऐं ॻोठ जे चङे हुअण जे नाते चङे मुड़िस जो फर्ज़ आहे कंहिं सां बि ज़्यादती न थिए ऐं कंहिंजो को हक़ न खाए। चङो मुड़िस ख़बर बि अथई, चङो मुड़िस चइबो कंहिंखे आहे? ज़ुल्म हक़ तलफ़ी कंहिंसां पई थिए, केरु पियो करे, या सभिनी खे ख़बर आहे। पर असां त अंधा ॿोड़ा ऐं गूंगा आहियूं, कुझु सम्झूं ई कोन। हाणे घणो गोड़ न कर, तलड़ू हणी आई पुठा न सुझाए छॾियां। ख़बरदार जो सालार खान जे हुक्म जे ख़िलाफ़ थियो आई, उफट मारे छॾींदोसांइ, उफट। हल जा बड़े जिगर, हल। जतन हुए केड़ा करे थी, रोज जिए थी, रोज मरे थी, रोज जिए थी, रोज मरे। आहे न्याणी निमाणी हे मुल विकाणी, रोज बैठे रुनाई
सदोरी ओ सदोरी दिया पानी ते प्यार पुट क्षमा दिया सदोरी केॾां वई आहे? बाबा सदोरी घर में वेंदी कॾहिं आ? जेॾी महिल ॾिसेसि बहाना सहाना कयूं घर खां निकिरी हली थी वञे। घर में त को सुख ई न अथसि। बाबा इन सदोरीअ खे न तावीज़ पयल अथई, पेरनि में ॼण भाए अथसि, हिक जॻह ते त टिके ई नथी, सॼो ॾींहुं अथसि रूमड़। इहा छोरी मुंहिंजो सिर खणंदी अलाए छा, हेॾी तादी थी अथसि त बि कोन थी मुड़े। केॾां वेंदी आ? मूंखे को ॿुधाए वेंदी आ छा? मां कुझु त चई वई हूंदई। हा चई त फाहो खाइण थी वञा। हाँ फाहो खाइण? पोइ तूं छो वञणु ॾिनुसि? बाबा केड़ो सच में फाओ खाइण वई आ? पाण मारण को सोलो कम न आहे। क्षमा दिया तूं वञी पाड़े में ॾिसी अचेसि, तो त मूंखे वहमनि में विझी छॾियो आहे बाबा। हा वञी ॾिसी थी अचांसि पाड़े में। मां बि वञी ॿ ॾींहं त ॾिसी थो अचांसि। आई आई छोरी छोरी केड़न फेरन में अची वई आई, हैरान ऐं परेशान लगी पई आई। छो ख़ैर त आहे? मासी ख़ैर ऐं असांजे घर में इहो त खोड़ो ई नथो लॻे। छो वरी सदोरी पेरन ते ज़ोर रखियो छा? हिकड़ा जवान तो मार आयसि, वरी ॿियनि जे पोयां पई आहे छा? सदोरी त आहे ई निभागी, अलाए जे छो बाबा इन जो नालो सदोरी रखियो आ। सुबुह खां वठी घर खां गुम आ, यको थी पई ॻोल्हियांसि। हाँ पक इहा छोरी भॼी वई। क्षमा छोरी जी जांच ल मता भाणे जो सिर खणे। तौबा तौबा ज़मानो मज़ारी आहे बस। छोकरी सुञाणे तो? हाँ सरकार चङी तरह तो सुञाणा। ये छोरी असांजे ॻोठ जी आहे, सदोरी सदोरी। तो वञ वञी हिनखे साले जे घर पहुचाए वञ। हाज़िर मोहतार ने हाज़िर, हाणे जो हाणे वञी तो घर पुॼायां हाज़िर। हल थी वञो साईं, बेफ़िक्र थी वञो। हलो तकड़ी तकड़ी हलो। हेरे ने बागी ने पोइते चाची ने हेरे हाल सुजी तो ले
हल तो हली मालकन दे पुजाए अच तकड़ी चोरी हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए हेॾी मर मूंसां ॻाल्हाए हे कपिड़ा छाणे एतिरा भिॼाया थी वाह जी कड़ सां वञा पई पैर तिरकी पियो किरी पियसि वाह जी कड़ सां वञे पई पैर तिरकी पई किरी पई ख़ुदा मारे पुछे हेॾो लाश वाह में जेकॾहिं किरी पिया ॿेड़ियूं बि कोन हुयूं इहो लाश कढे केरु आहे हाणे तकड़ी थी हल पुॼ गोठ त मालकनि वटि पुॼाए को त चङो कमु बि ॾींहं में माण्हू करे अचण वारी करे हेॾे मुंहुं सुॼायो वेठो आहे कमकार कोन थो सुॼई हाँ मुंहुं सिधो कर पाहो हणी मेजालो न कढी विझाए ही मुंहुं हाणे कॾहिं बि सिधो कोन थींदो जेसी ताईं मुंहिंजी शादी सदोरी सां न थींदी चमचनि जी दुआ सां इहा ॻाल्हि दिलि मां कढी छॾ त का तुंहिंजी शादी थींदी सदोरी सां त कॾहिं बि कान थींदी ऐं ॿियो को तोखे संग ॾींदो कोन इन करे आइंदा शादी जी ॻाल्हि न कर थींदी ज़रूर थींदी तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे ज़रूर थींदी मुंहिंजी शादी सदोरीअ सां ज़रूर थींदी छो जो मूंखे प्यार थी वियो आहे सदोरीअ सां चमचनि जी दुआ सां धक हणी आई मुंहुं सुॼाए छॾींदोसांइ छो धक हणंदे मुंहिंजो मुंहुं को वरी मुफ़्त जो आहे छा ॾेम न सदोरी जी ॻाल्हि न कर हा ईअं तो कॾहिं चयो पर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो जेकॾहिं मुंहिंजी शादी सदोरी सां न थी न हा मां बि खणी भॼी वेंदोसांव पोइ तव्हांजो कहिड़ो मुंहुं खणी ॻोठ में घुमंदो चमचनि जी दुआ सां सदोरी हाणे इन लाइक़ रही कान्हे का हू असांजे घर जी कुंवार बणिजे इन करे सदोरी जो ख़्याल दिलि मां कढी छॾ हेॾे ॻाल्हि ॿुध छो लाइक़ कोन्हे का छो 5 साल अॻु में लाइक़ थी वई मूंखे सॼी ख़बर आहे अरे भूक वो भगल आहे भगल कसम सां हू सही सलामत आहे किथां बि लॻल कान्हे चमचनि जी दुआ सां तूं त असांखे चरियो कंदे चरियो हा हल शीहन जी अॻियां था गिदड़ टिकनि मोतबरा वॾो हे बि सही कुदरत जो शान आहे हे बि पाण खे सियाणो थो सम्झे शुक्र कर मुंहिंजे करे ॻोठ में इज़त अथई चमचनि जी दुआ सां अब साला बिस्मिल्लाह अल्लाह जा किरोड़े बार एहसान अल्लाह साईं तोखे वधाईंदो कोसो वाह न लॻंदई ख़ैर सां नंढो रईस नादिर बि पंहिंजे घर अची वियो हाँ मासी अल्लाह साईं करम कयो बाक़ी डॉक्टरनि तसली जवाब ॾेई छॾियो नादिर खे मथे वारो तमामु ख़तरनाक धकु लॻो पर अल्लाह साईं जी महिरबानी थी जो घर वापसि अची वियो आहे अलाए छो ये चुप कयो पियो आहे कंहिंसां ॻाल्हाए ॿोलाए कोन थो जेको बि अचे थो न उनखे गौर सां ॾिसे इहे थो लॻे ॼण को पहिरियों भेरो कंहिंखे ॾिठो हुजेसि मासी मथे में धक लॻण जे करे नादिर जी यादाश्त ख़तम थी वई आहे इन करे हू न कंहिंखे सुञाणे थो ऐं नई वरी हुनखे ख़बर आहे त हू आहे किथे बाक़ी डॉक्टर चवनि था त अलाह कंदो आस्ते आस्ते ठीकु थी वेंदो अलाह कंदो अलाह जो हबीब कंदो मुंहिंजो नादिर ॻाल्हाईंदो ॿोलाईंदो खाईंदो पींदो घुमंदो फिरंदो हा मासी बसि तूं दुआ कर ॿियो तूं वञी बशो जी शादी जी तयारी ॿियारी बि त कर न अञा भला कॾहिं शादी कराईंदी बशो जी इहा भाउ कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे असां ग़रीबनि जी शादियुनि जूं कहिड़ियूं तयारियूं हा बसि मिड़ई नची टिपी ॿ सहरा ॻाए कुंवार खे घर वठी ईंदासीं अबा कहिड़ो असीं भत कंदासीं पर बासण आई थिए ने मलूक जी अलाह जे छो मुंहिंजे बशू खे संग ॾे ई नथो संग कीअं न ॾींदो मासी मुरादा तूं हिन ॻाल्हि खां छुटल आहीं मां ॼाणा त मलूक ॼाणे अबा पोइ ईअं कर शादी जी तारीख़ बि तूं ई ॿध हा ठीकु आहे मां शाम मलूक खे घुरायां थो पियो पाण ई थो तारीख़ वठांसि वञ तूं वञी तयारी कर
महिरबानी रहिस महिरबानी ऐं मुंहिंजो इहो कमु बा तूं कर मुंहिंजो बशू ख़ैर सां पहिणिजे अचे भाऊ जी सॾे पई वञा ॾिसां छा पई चओ छा थो चई मलूकड़ा इज्जत सां मञींदे या न प्रेस वॾा मां त अरे छा तूं मूंखे घणी ड्रेग न खपे मूंखे सिर्फ़ हा या न में वरंदी ॾे प्रेस मूंखे कुझु लॻे थो तूं इज्जत सां कोन मञींदे मलूक बोधार साईं बाबा जेसीं ताईं हिन जी कन मट न थींदी नी तेसिताईं सवाल ई पैदा न आहे जो मूंखे संग ॾे पर तूं चुप कर मलूक मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध इन खां अॻु में जो मां तोखे उफट मारे छॾियां सुभाणे के सिज में मूंखे जवाब ॾे हल अरे बशू हल तूं हल हल वञ मां खे वञी चओ त शादीअ जी तयारी करे वञ बोधे कल्ह बि सॼो ॼाणो बंगले ते बि तव्हां निकितल हुयो ॿार ज़मीननि ते बि नज़र कोन आयो बाबा अॼु त के छांदा पाणी थियनि न बाबा मौला वधायो ख्याल कर किरे थो निभागा कंहिं जाइ हली कोन था सघनि शादी था कनि सब चंद्रा मुझे मथे में लगे तो मलूक कंहिं पक्के माण्हूअ जो पढ़ायल आहे इज्जत सां कोन मञींदो पिरिया जो संग बशूअ खे सवलाई सां कोन ॾींदो मूंखे का टल करणी पवंदी गोर खे चवां थो त चोरी करे वञी मलूक जे घर उछलाए सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।